कंबर शदादकोट मेन रोड मस्तोई नहर पर कलोड़ा और गलू बिरादरी के सिराई नवीद हुसैन गलू की सरबराही में गुज़श्ता रोज़ हसरानी राइस मिल्स के मेन गेट के करीब से कत्ल के बाद दफन शाबान कलोड़ों की लाश मिलने और कातिलों की अदम गिरफ्तारी पुलिस की सुस्त रवि के खिलाफ मरहूम की लाश रख के मेन रोड ब्लॉक करके सख्त नारेबाजी की गई। इस मौके पर मीडिया से गुफ्तगू करते हुए मुजाहिरीन का कहना था कि जॾहिं एसएचओ साहब खे ख़बर आहे कातिलनि जी हर शइ जी ख़बर अथसि। मीर माजिद साहब कातिल आहे, ख़ुदि उन ई क़त्ल करायो आहे। असां इहो चवंदा त असांखे उहो गिरफ़्तार करे ॾिजे वञे। अॼु असां धरनो ख़तमु न कंदासीं जेसिताईं उहो गिरफ़्तार न थींदो। पान कलोड़ो हसरानी राइस मिल ते जेको आहे उहो चौकीदार हुयो। 6 महीननि खां पोइ जेको उन सेलर जेकी आहे जेकी राइस मिल आहे हसरानी राइस मिल उन जी जेको गेट आहे उन जे भरिसां खुफ़िया जेको आहे हिकिड़ी क़बर खोटरे करे उते दफ़न थियल हुयो। हिन वारसनि सां हिन सां एॾो नाहक कयो आहे। 24 कलाक डेड बॉडी जेको आहे क़बर में कोन पिया कनि, खुफ़िया जेकी क़बर हुई। ऐं पोइ कॾहिं हिन जेको आहे मैजिस्ट्रेट जी ॻाल्हि कनि, कॾहिं सेशन कोर्ट जी ॻाल्हि कनि, पर 24 कलाक गुज़री आहे। उहा मयत उहो दफ़न थियल 6 महीननि जो। उन खां बाद में एहतजाज करण खां पोइ इहो रिज़ल्ट निकितो त पुलिस उहो जेको लाश कढियो ऐं सिविल अस्पताल पहुचायो। उन खां क़त्ल थियल आहे शाबान कलोड़ो, ॻोठु गबर कलो जो रहवासी आहे। 6 महीननि खां लापता हुयो त राइस मिल हसराणी जी हितां लाश मिलियो असांखे। हाणे असांजो इहो ई मुतालिबो आहे इन्हनि खे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां हिन खे MNA MP खे भी इहा ई अपील था कयूं त हिन सां इंसाफ़ कयो। पोरियत हुयो। जबकि दूसरी जानिब एहतजाजी धरने में शरीक मुजाहिरीन का मजीद कहना था कि मकतूल के साथ बहुत बड़ी नाइंसाफ़ी हुई है, जिसे 6 माह कबल कत्ल करके राइस मिल्स के मेन गेट पर दफन किया गया था और पुलिस हमारी FIR करने को भी तैयार नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वेस्ट TV शदादकोट।